अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध सलामत अपडेट में भली कार वीडियो शुरू थियण खां पहिरियों लाइक ज़रूर कजो, बेल आइकन बटन ते क्लिक ज़रूर कजो। सिंध सलामत अपडेट में अव्हांखे अपडेट ॾींदा हलूं शहर मोरे जो। मोरो मैदान जंग बणियल आहे। सिंध में मुकमल मैदान जंग बणियल आहे। हर पासे खां ज़ुल्म ऐं जबर जो ज़ोर शोर जारी आहे। सिंध अवाम ऐं सिंध जे अमड़ियुनि ऐं सिंध जे भेनरनि खे बदिले में नौजवाननि जा लाश हथनि में मिलनि था। सवाल इहो आहे त इन समूरे हालतनि जो ज़िम्मेवार केरु आहे? सिंध हुकूमत हथ ते हथ रखी ख़ामोश बणियल आहे। नाज़रीन, ॿियो अपडेट अवां जो ॿुधाईंदो हलां त मोरे में जेकी हुकूमत दहशतगर्दी शहीदनि जे मथां जेकी पुलिस काह कई, उतां जे नौजवाननि हथनि ख़ाली धरती जा दिलेर पुट APC बख्तरबंद पुलिस जो मुक़ाबिलो कंदा रहिया। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त मोरे जे हवाले सां आमिर नवाज़ एडवोकेट बणाज जो बयान साम्हूं आयो आहे त मोरे में पुरअमन एहतजाज करण वारनि ते रियासत दहशत जी मज़म्मत करियूं था, जंहिंजे नतीजे में मोरे जूं हालतूं ख़राब थियूं ऐं पुरअमन मुज़ाहिम कंदड़ शहीद ऐं ज़ख़्मी थिया आहिनि। ॿी तरफ़ शहीद नौजवान ज़ाहिद लेगारी जे मुड़ जो को बि धणी सार लहण वारो न आहे। सवाल आहे त किथे आहिनि क़ौम परस्त जूं क़यादतूं जेके सिंध जे हक़ लाइ वॾा रांबट कंदा हुआ, अॼु पंहिंजे बंगलनि में लिकियूं वेठा आहिनि। मोरे शहर जे नौजवाननि जो उन्हनि जो बस सिर्फ़ हिकु ई नारो आहे, मारणो आहे त भली मारियो, मारणो आहे त मार भली, मारणो आहे त मार भली, दरिया न ॾींदासीं, लजार तोसां जहिड़ो वा, हिन सिंध ख़ातिर जहिड़ो वा। मोरो मैदान जंग बणियल आहे। सिंध हुकूमत खे इन खां वधीक दहशतगर्दी वारो लक़ब कहिड़ो हूंदो जिते सिंध जे नौजवाननि ते सरेआम गोलियूं हलायूं पियूं वञनि। ऐं उन खां वधीक बि मूंखे अफ़सोस आहे उतां जे वॾेरनि शाहिनि जंहिं सिंध जे नौजवाननि जे मथां सिधियूं हवा गोलियूं हलायूं आहिनि। तमामु इंतिहाई ॾुख आहे उतां जे रहातीन जंहिं पंहिंजे सिंधी भाइरनि जे मथां बस्ट गोलियुनि जा हमिलो करे ॾिनो। अफ़सोस आहे उन्हनि ज़ालिमनि वॾेरनि सिंधियुनि खे पाण में विढ़ाए सिंध खे मुकमल तबाह करण जी कोशिश कया पिया वञनि। सिंध खे ख़तमु कयो पियो वञे। सिंध जे हक़नि खे धाड़ो त पहिरियों ई लॻल हुयो, पर हाणे सिंध जे माण्हुनि खे ॿ टुकुर करे उन जी ताक़त खे ख़तमु कयो पियो वञे। ख़ुदारा नौजवाननि खे इहो ई गुज़ारिश आहे त हीउ वक़्तु आहे हिकु थियण जो। को बि पार्टी, को बि सियासतदान अव्हां जे हक़ में न आहे हिन वक़्तु। वधीक वीडियो ऐं अपडेट ॾिसण जे लाइ सिंध सलामत अपडेट जो यूट्यूब चैनल खे फॉलो करे छॾियो, जीअं ईंदड़ वीडियो अव्हां ताईं बआसानी पहुची सघनि। वीडियो पसंदि अचे लाइक शेयर ज़रूरु कजो।